अस्सलातु वस्सलामु अलैका रसूलुल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका रहमतुल लिल आलमीन। हाफ़िज़ सईद अहमद सवाल कयो आहे त छा मर्द खे मेहंदी हणणु जाइज़ आहे या न। ऐं ॿियो सवाल थो करे त छा मर्द शादी जे अंदरि गानो ॿधी सघे थो या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पहिरियों सवाल इहो त मेहंदी हणणु जाइज़ आहे या न। मर्द खे मेहंदी हणणु जाइज़ नाहे। हथनि ते या पेरनि ते मेहंदी हणणु बिल्कुलु जाइज़ न आहे, हिन करे जो इन सां औरतुनि सां मुशाबत थिए थी। फतावा शामी जे अंदरि आहे खिज़ाब शअरिही व लिहयतिही ला यदैहि व रिजलैहि फइन्नहु मकरूहुन लितशब्बुहि बिन्निसाइ। चए थो त वारनि ते ऐं ॾाढ़ी ते मेहंदी हणणु जाइज़ आहे, हथनि ऐं पेरनि ते जाइज़ न आहे, हिन करे जो इन सां औरतुनि सां मुशाबत थिए थी। छो जो इहो औरत हथनि ते मेहंदी हणंदी आहे, अगरि मर्द बि मेहंदी हणंदो त मर्द औरत सां गोया के मुशाबत करे रहियो आहे। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा तो फरमाए त लान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल मुतशब्बिहीन मिनर रिजाल बिन निसाए। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन मर्द ते लानत कई आहे जेको औरतुनि सां मुशाबत रखे थो। हर उहो कमु जेको औरतुनि जो शिआर हुजे, औरतुनि जी पहचान ऐं सुञाण हुजे, उहो मर्द अपनाईंदो त गोया के औरतुनि सां मुशाबत रखे थो। जीअं ॻाढ़ा कपिड़ा पाइण या वॾा वार अहिड़ा रखण जो औरतुनि जहिड़ो नज़र अचे, अहिड़े नमूने सां हथनि ते या पेरनि ते मेहंदी हणणु इहो बि औरतुनि सां गोया के मुशाबत आहे, इन करे नाजाइज़ आहे। रहियो सवाल इहो त छा मर्द दौरान शादी गानो ॿधी सघे थो या न। इहे जेके रस्म रवाज आहिनि इन में त का कराहत कान्हे, पर जेकॾहिं इन सां कंहिं क़ौम सां मुशाबत थिए थी, यानी अहिड़े को गानो आहे जेको हिंदू या काफ़िर ॿधंदा आहिनि त पोइ नाजाइज़ आहे, या औरतूं ॿधंदियूं आहिनि त बि नाजाइज़ आहे। पर जेकॾहिं न को हिंदुनि या गैर मुस्लमान सां मुशाबत थिए थी, न वरी को औरतुनि सां मुशाबत थिए थी, अहिड़ो को गानो आहे त ॿधणु जाइज़ आहे, इन में को हर्ज न आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।